मोहम्मद बख्श महर लाइब्रेरी सकरन जे बानीकार अयाज महर ऐं मोहम्मद हनीफ सूमर पारां सिंधी गीतनि जे सरमोर नामियारे शाइर ऐं ज़ई माहिर मीर मोहम्मद पीरज़ा जी पहिरीं वरसी संदसि किताब सारस सारवणनि जा जी मोहरती तक़रीब जे सेशन में ॻाल्हाईंदे सकरन टाउन कमेटी जे चेयरमैन सैयद मोहम्मद मुनीर शाह चयो त साईं मीर मोहम्मद पीरज़ादो शाइरी सां गॾोगॾु कहाणियुनि में बहितरीन फन आर्ट जो इस्तेमालु कयो आहे ऐं उहा संदसि ॾात ई आहे जो हिन शाइरी जे हर सिनफ़ सां इंसाफ़ कयो। संदसि फर्ज़ंद रहमतुल्लाह पीरज़ादे चयो त बाबा साईं इंसानियत लाइ वॾो कमु कयो ऐं हमेशह मुतरक रहियो। नामियारे अदीब ताज जो चयो त मीर मोहम्मद पीरज़ादो मुंहिंजे वजूद जो हिसो हो, हुकूमत अमलियूं जोड़ण में हू सदाई अकबरो रहियो। घण पासाई शख़्सियत हो, सकरन में सिंधी अदबी संघ जे वजूद विझंदड़ मां हो। हू बुनियादी शाइर हो, क़ौमी अदबी समाजी हवाले सां मीर मोहम्मद जो वॾो किरदारु हो। से अरशद राशिद लखमीर चयो त मीर मोहम्मद पीरज़ाद जे अदब में कयल महिनत खे हमेशह यादि रखियो वेंदो। वसीम सुमरो चयो त साईं मीर मोहम्मद उहो शख़्स हो जंहिं असांखे ॾात जा पेचरा ॾिना, हिन सभु कमु इबादत सम्झी कयो। हिन छह तारा जे नए सनफ़दारनि खे ॾिनी हुई। हू पंहिंजी तबियत ऐं किरदार में वहंदड़ पाणी हो, तख़लीक़ कंदड़ हो। इदरीस जतोई चयो त मीर मोहम्मद पीरज़ादो सकरन टियों जाम ऐं पलड़ी समेत समूरे सिंध जो आहे। हक़ीक़ी दानिश्वर आलिम उहो थींदो आहे जेको आम माण्हुनि वारी ज़िंदगी गुज़ारे ऐं हू इहे ई मस्तु हो। हिन पंहिंजी ज़िंदगी में जंहिं मंज़िल जी जुस्तजू कई उन जी हिन लॼ रखी, उन जो फ़िक्रु वाज़े हो। रोशन ख़्याल तरक़ी पसंदि इंसान ज़ात जे भलाई उन जो फ़िक्रु हो। उहो आख़िर ताईं उन ते क़ाइमु रहियो। तक़रीब में 4 वेकूं थियूं जिन में सकरन प्रेस क्लब जे सदर मोहम्मद सिद्दीक़ मंगियो, जनरल सेक्रेटरी काज़ी जावेद सनाई, मुनवर सराज, माणिक मुल्ला, गुलाम नबी सुमरो, माशूक धारेजो, साहिर राहू, मोहम्मद साले बिलू, अयाज महर, मोहम्मद हनीफ सूमरो, शाहनवाज़ कास्केली ऐं ॿियनि साईं मीर मोहम्मद जे सारवनि खे यादि कयो ऐं उन जी ज़िंदगी में अदबी पोरे ते ॻाल्हायो। उन मौक़े ते प्रीतम काज़ी, अली नवाज़ डारी, बशीर इस्मानी, कलंदर बख्श मल्ला, अब्दुल रसूल